وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सल्लल्लाहु वसल्लम व बारक अला अब्दिही व रसूलिही नबीना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन, अम्मा बाद। नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां असांजो तफ़सीर जो ही सिलसिलो जारी आहे। सूरत यासीन, जंहिंजे हिकु रुकू जी तफ़सीर अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां असां बयानु करे चुका आहियूं। अॼु इंशा अल्लाह सूरह यासीन जी वधीक तफ़सीर अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां बयानु कयूं था। अल्लाह ताला असां सभिनी खे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। वज़रिब लहुम मसलन अस्हाबल क़रियत इज़ जाअहल मुरसलून। ऐं तव्हां बयानु कयो उन्हनि जे लाइ ॻोठ वारनि जी मिसाल, जॾहिं आया उन्हनि ॾांहुं रसूल। हिकु ॻोठ जी मिसाल हिते अल्लाह ताला ॾेई रहियो आहे त उन ॻोठ वारनि ॾांहुं अल्लाह ताला पंहिंजा रसूल मोकिलिया। इज़ अरसलना इलैहिम इस्नैनि फ़कज़्ज़बूहुमा फ़अज़्ज़ज़ना बिसालिसिन फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलून। ऐं जॾहिं असां उन्हनि ॾांहुं मोकिलियो ॿिनि पैगम्बरनि खे, ॿिनि नबियुनि खे, फ़कज़्ज़बूहुमा त उन्हनि ॻोठ वारनि उन ॿिन्ही खे कूड़ो ॼातो। फ़अज़्ज़ज़ना बिसालिसिन त पोइ असां उन जी ताईद कई, उन जी मदद कई, उन्हनि खे क़ुवत ॾिनी बिसालिसिन, टे सां, यानी टियों रसूल बि असां पंहिंजो उमाणियोसीं, मोकिलियोसीं। फ़क़ालू त पोइ उन्हनि सभिनी चयो, उन्हनि रसूलनि ॿ पहिरियां जेके अल्लाह ताला रसूल मोकिलिया हुया, ऐं टियों उन्हनि जी ताईद जे लाइ जेको पैगम्बर मोकिलियो, उन्हनि सभिनी इहो चयो इन्ना इलैकुम मुरसलून, त बेशक असां तव्हां ॾांहुं रसूल आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन आयत में इहो ॿुधायो त अल्लाह ताला उन ॻोठ वारनि ॾांहुं ॿ पंहिंजा ॿान्हा जिन खे रसूल ठाहे मोकिलियो, त उन ॻोठ वारनि उन्हनि ते ईमान कोन आंदो, पर उन्हनि खे कूड़ो ॼातऊं ऐं उन्हनि जी दावत जो इनकार कयूं ऐं उन्हनि खे अल्लाह जो रसूल न मञियऊं। त पोइ अल्लाह ताला पंहिंजो हिकु टियों ॿान्हो जंहिंखे रसूल बणाए मोकिलियो, त उहो बि उन्हनि सां गॾु उन क़ौम खे, उन ॻोठ वारनि खे दावत ॾिए। त उन्हनि सभिनी इहो चयो त असां तव्हां ॾांहुं अल्लाह जा उमाणियल आहियूं, असां तव्हां ॾांहुं अल्लाह जा रसूल आहियूं। क़ालू त उन्हनि ॻोठ वारनि चयो मा अंतुम इल्ला बशरुम मिस्लुना, तव्हां कोन आहियो पर असां जहिड़ा ई बशर, असां जहिड़ा ई इंसान, यानी तव्हां अल्लाह जा रसूल थी असां न आया आहियो, हालांकि तव्हां त असां जहिड़ा ई इंसान आहियो, असां जहिड़ा ई बशर आहियो, तव्हां जा मामला बि उहे ई आहिनि जेके असांजा आहिनि, तव्हां जूं ज़रूरतूं बि उहे ई आहिनि जेके असां जूं आहिनि। त पोइ ईअं कीअं थो थी सघे जो अल्लाह ताला तव्हांखे इंसान तव्हां आहियो ऐं तव्हांखे असां ॾांहुं रसूल ठाहे मोकिलियो आहे, तव्हां त असां जहिड़ा ई आहियो। वमा अंज़ल रहमान मिन शै, ऐं अल्लाह ताला का बि शइ कोन लाथी आहे। इन अंतुम इल्ला तकज़िबून, तव्हां सिर्फ़ कूड़ ॻाल्हाए रहिया आहियो। हिन आयत मञा
इहा ॻाल्हि मालूम थी त पहिरियुनि क़ौमुनि बि रसूलनि खे कूड़ो ॼातो, उन्हनि जो इनकार कयो ऐं उन्हनि इहो पंहिंजो शुबो रखियो त तव्हां त असां जहिड़ा ई इंसान आहियो, असां जहिड़ा ई माण्हू आहियो, पोइ कीअं थो थी सघे जो तव्हां खे अल्लाह असां ॾांहुं रसूल बणाए करे मोकिलियो आहे, हालांकि तव्हां असां जहिड़ा ई इंसान आहियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन शुबे जो क़ुरान मजीद में रद्द बि कयो आहे काफ़ी जायुनि ते। फरमाई त तव्हां छो त इंसान आहियो, माण्हू आहियो, त इंसाननि ॾांहुं इंसान ई रसूल ईंदो। जेकॾहिं फ़रिश्तो को मलाइक रसूल बणिजी अचे हा त पोइ इहे साॻिया माण्हू इहो एतिराज़ु कनि हा त असां त इंसान आहियूं, असां जूं ज़रूरतूं अलॻि आहिनि, हीउ फ़रिश्तो आहे, मलाइक आहे, हिन जी का ज़रूरत कोन्हे, त पोइ कीअं थो थी सघे जो इहो रसूल असांजे मथां हुजे ऐं असांखे ॿुधाए त तव्हां कीअं ज़िंदगी गुज़ारियो, हालांकि उन जूं ज़रूरतूं असांजे ज़रूरतुनि खां बिल्कुलु जुदा आहिनि, बिल्कुलु अलॻि आहिनि। त इंसाननि ॾांहुं अल्लाह ताला इंसान ई रसूल मोकिलियो। जेकॾहिं हिते फ़रिश्ता हुजनि हा त पोइ फ़रिश्तनि मज़ा रसूल अचे हा। त इहो पुराणो हिकिड़ो शुबो आहे। अॼु बि कुझु माण्हू हैरत थिए थी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बशरियत जो इनकार कनि था ऐं चवनि था त अल्लाह जो नबी नूर हुयो, हालांकि अल्लाह जेके रसूल मोकिलिया उहे इंसाननि ॾांहुं जेके आया उहे सभु इंसान हुया। हिते बि काफ़िरनि उन्हनि जो इनकार छो कयो त इहे इंसान आहिनि, इहे बशर आहिनि। जेकॾहिं उहे बशर न हुजनि हा त पोइ हीउ एतिराज़ जेको काफ़िरनि जो अल्लाह ज़िक्र कयो त इहो बिल्कुलु ज़िक्र न थिए हा। लिहाज़ा मालूम थियो त जेके अल्लाह ताला असां इंसाननि ॾांहुं रसूल मोकिलिया उहे सभु इंसान हुया ऐं बशर हुया ऐं इहो असांजे लाइ मुनासिबु आहे। इहो अल्लाह जो असांजे मथां हिकिड़ो अहसान आहे त असां ॾांहुं जेके रसूल आया उहे असां जहिड़ा ई हुया, छो त रसूल हिकु हिकु मामले में असांजे लाइ रहनुमा हुजे थो, हिकु हिकु मामले जे लाइ असां उन जी पैरवी कयूं था त उहो इंसान ई थी सघे थो, छो त असां जूं ऐं हुन जूं ज़रूरतूं हिकु हूंदियूं, असांजा ऐं हुन जा मामला हिकु जहिड़ा हूंदा त पोइ मुकमल असां हुन जी इत्तिबा ऐं पैरवी कंदासीं। त इहो अल्लाह जो ख़ासि फज़ल आहे असांजे मथां जो अल्लाह ताला असां ॾांहुं जेके रसूल मोकिलिया उनमें अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आहिनि त उहे सभु बशर हुया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अॻिते इरशाद फरमायो, क़ालू रब्बुना यअलमु इन्ना इलैकुम लमुरसलून। उन्हनि पैगम्बरनि चयो त असांजो पालनहार इन ॻाल्हि खे ॼाणे थो त बेशक असां तव्हां ॾांहुं रसूल आहियूं। हिते ॾिसो, जीअं जीअं हुननि जो इनकार वधे थो ओड़े नमूने सां ताक़ीद में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे, पंहिंजी ॻाल्हि में पुख़्तगी पैदा कई पई वञे। त हीउ क़ुरान करीम जो उसलूब आहे त जेतिरो इनकार हुजे थो उन तरह सां ताक़ीद सां ऐं यकीनी पैराए में उसलूब में पंहिंजी ॻाल्हि खे ज़िक्र कयो वञे थो। त हुननि चयो रसूलनि त असांजो रब इन ॻाल्हि खे ॼाणे थो त असां तव्हां ॾांहुं रसूल आहियूं, अल्लाह असां ॾांहुं तव्हांखे रसूल बणाए मोकिलियो आहे। हीअ केॾी वॾी ॻाल्हि आहे। जेको कूड़ो हुजे थो अल्लाह ॾांहुं कूड़ जी निस्बत कंदो उहो कॾहिं इहो कोन चवंदो त आउं अल्लाह जो मोकिलियल रसूल आहियां, छो त अल्लाह ताला दुनिया में ई अल्लाह जी इहा सुन्नत रही आहे, जेके कूड़ा नबी पैदा थिया ऐं हुननि इहो दावो कयो असां नबी आहियूं, अल्लाह उन्हनि खे दुनिया में ई इबरत जो निशान ठाहे छॾियो, छो त उन्हनि कूड़ ॻाल्हायो ऐं कूड़ बि अल्लाह जी ज़ात ते ॻाल्हायो, कूड़ बि नबूअत जेको हिकु अज़ीम मनसब आहे उन ते ॻाल्हायो त अल्लाह दुनिया में ई अहिड़नि माण्हुनि खे इबरत जो निशान बणाए छॾियो। तव्हां तारीख़ पढ़ो कूड़नि नबियुनि जी जेके पैदा थिया अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां वठी करे सहाबा जी ज़िंदगी में ऐं असांजे ज़माने में मिर्ज़ा ग़ुलाम मोहम्मद कादियानी ताईं जेके कूड़ा नबी आया अल्लाह उन्हनि सां कहिड़ो मामिलो कयो उन्हनि जी तारीख़ तव्हांखे ॿुधाईंदी त अल्लाह ते कूड़ ॻाल्हाइण जे करे उहे इबरत जो निशान बणिजी विया। त हीअ रसूल छा चई रहिया आहिनि त असां अल्लाह जे तरफ़ खां यकीनी तौर ते मोकिलियल आहियूं, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, ऐं चवण लॻा त असां ते त सिर्फ़ु वाज़िह ऐं पधरे नमूने तव्हां ताईं पहुचाइण आहे। अल्लाह ताला जी दावत, अल्लाह ताला जो पैगाम, अल्लाह जी तौहीद
ऐं अल्लाह ताला जेका शरीयत असांखे ॾिनी आहे उनखे वाज़े नमूने सां पहुचाइण इहा असांजी ज़िमेदारी आहे। ऐं हिदायत त अल्लाह जे वस में आहे, रसूलनि जे वस में हिदायत कोन्हे। हिदायत अल्लाह जे वस में आहे। रसूल या जेके दीन जा दाई आहिनि, जेके उलमा आहिनि, उन्हनि जो फ़र्ज़ु छा आहे त उहो वाज़े नमूने, चिटे नमूने कंहिं बि शइ खे लिकाइनि न, वाज़े नमूने सां अल्लाह जो पैगाम मख़लूक ताईं रखनि, अक़ीदह तौहीद खे बयानु कनि, शिरक जी तरदीद कनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे वाज़े नमूने बयानु कनि, बिदअतुनि जो रद्द कनि। हीअ आहे उलमाए हक़ जी ज़िमेदारी। बाक़ी केरु मञे थो, केरु नथो मञे, केरु क़बूल करे थो, केरु क़बूल नथो करे, इहो असांजो मामिलो कोन्हे। अल्लाह ताला जंहिंखे चाहींदो अल्लाह हिदायत ॾींदो। त फरमाए उन्हनि पैगम्बरनि छा चयो, वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, असां ते त सिर्फ़ु अल्लाह इहो रखियो आहे त वाज़े नमूने सां, सुहिणे नमूने सां अल्लाह जो पैगाम तव्हां ताईं पहुचायो। क़ालू, त उहे माण्हू चवण लॻा, उहे ॻोठ वारा चवण लॻा, इन्ना ततयरना बिकुम, त बेशक असां तव्हांखे मनहूस सम्झूं था, असां तव्हांखे निभागा सम्झूं था, तव्हांजे करे असां ते तकलीफ़ूं अचनि थियूं, आज़माइशूं अचनि थियूं, तव्हांजे करे। इहो बि एहतमाल आहे त कुझु माण्हू रसूलनि ते ईमान बि आणनि था, इन तरीक़े सां उन्हनि में कुझु ग्रोह पैदा थियनि था, अल्लाह खे मञण वारा, कुफ्र ते रहण वारा, हक़ वारा, बातिल वारा। इन शइ खे उन्हनि चयो इहो तव्हांजो निभाग आहे, इहा तव्हांजी नहूसत आहे। ऐं हूअं बि इहो थींदो रहियो आहे त जेके क़ौमूं आयूं जिन रसूलनि जो इनकार कयो, उन्हनि नहूसत जी निस्बत अल्लाह जे पैगम्बरनि न कई। चवण लॻा त जेकॾहिं सुठी का शइ उन्हनि ॾांहुं ईंदी हुई त हुननि जे बक़ौल इहा असांजे करे आहे, जेकॾहिं का तकलीफ़ ऐं जेकॾहिं को ॾमर या को अज़ाब उन्हनि खे ईंदो हुयो, चवंदा हुया त इहा रसूलनि ऐं उन्हनि जे मञींदड़नि जी नहूसत आहे। वल इयाज़ बिल्लाह, त अल्लाह जे रसूलनि उन्हनि खे जवाबु ॾिनो, क़ालू ताइरुकुम मअकुम, त तव्हांजी जेका नहूसत आहे, जीअं अॻियां अचे थो, उहा तव्हांजी बदअमालनि जे करे आहे। तव्हांजी नहूसत तव्हांजे बदअमलनि जे करे आहे, तव्हांजे गुनाहनि जे करे आहे, तव्हांजे कुफ्र ऐं शिरक जे करे आहे। असुल नहूसत त इहा आहे। ऐं चवण लॻा असां तव्हांखे मनहूस सम्झूं था, निभागो सम्झूं था। ल इल्लम तंतहू, जेकॾहिं तव्हां रुकिया न, जेकॾहिं पंहिंजी हिन दावत खां रुकिया न, ऐं असांखे ईअं ई तव्हां हक़ ॿुधाईंदा रहिया, त पोइ असांजो रद्द अमल कहिड़ो हूंदो। लनरजुमन्नकुम, त असां ज़रूरु तव्हांखे पथर हणंदासूं। वल यमसन्नकुम मिन्ना अज़ाबुन अलीम, ऐं तव्हांखे असांजे तरफ़ खां सख़्तु ॾुखोईंदड़ अज़ाब ई मिलंदो। अंदाज़ो कयो रसूल केॾे प्यार सां ऐं केॾे इख़लास सां पंहिंजी दावत उन्हनि जे साम्हूं रखी रहिया आहिनि, ऐं हर तरीक़े सां कोशिशि कनि पिया त पंहिंजी ख़ैर ख़्वाही जो हक़ अदा कनि। ऐं ॿिए पासे जेके माण्हू गुमराह आहिनि, जेके काफ़िर आहिनि, जिन खे अल्लाह हक़ खां रोके छॾियो, उन्हनि जो रद्द अमल बि ॾिसो। चवण लॻा तव्हां असांजो पीछो छॾे ॾियो, जेकॾहिं असांखे तव्हां कोन छॾींदो, ईअं ई तौहीद असांखे बयानु कंदो, असांजे बातिल महबूदनि ते तव्हां रद्द कंदा रहंदो, त पोइ ॿुधो असांजो रद्द अमल छा हूंदो। असां तव्हांखे पथर हणंदासूं ऐं तव्हांखे ॾुखोईंदड़ अज़ाब में मुब्तला कंदासूं। त रसूलनि छा जवाबु ॾिनो, छा अख़लाक़ आहे अल्लाह जे प्यारनि पैगम्बरनि जो। केॾो सख़्तु रद्द अमल जो इज़हार थी रहियो आहे, पोइ बि हुननि जे निराड़ ते को घुंझ कोन्हे आयो, का कावड़ कोन्हे आई, जवाबु ॾियनि पिया हिकमत सां, इल्म सां। इहो ई रसूलनि जा जेके मुतबे आहिनि, उन्हनि जो इहो ई तर्ज़ अमल हुजणु खपे त जॾहिं तव्हां दावत ॾियो, माण्हू तव्हांजी दावत खे रद्द कनि, तव्हां ते इल्ज़ाम हणनि, तव्हां ते धमकियूं ॾियनि, त पोइ बि पंहिंजो अख़लाक़ न छॾियो, पोइ बि पंहिंजी ख़ैर ख़ाही न छॾियो, पर उनजो हक़ अदा करण जी कोशिशि कयो। रसूल चवण लॻा क़ालू ताइरुकुम मअकुम, त रसूलनि चयो त तव्हांजो निभाग, तव्हांजी नहूसत तव्हां सां गॾु आहे। यानी जेका नहूसत जेका तव्हां असां ॾांहुं मनसूब कयो था,
दर हक़ीक़त इहा तव्हां मंझां ई आहे। तव्हां गौर कयो, छाजे करे? जो तव्हां अक़ीदे तौहीद ते कोन आहियो, तव्हां शिरक कयो था, अल्लाह खे छॾे करे ग़ैरुल्लाह जी इबादत कयो था, पूॼा कयो था, गुनाहनि में तव्हां ग़र्क़ आहियो, हर क़िस्म जूं नाफ़रमानियूं तव्हां कयो था। असुल नहूसत त इहा आहे, तव्हांजी नहूसत, तव्हांजो निभाग तव्हां सां गॾु आहे। ऐं इन ज़ुकिरतुम, अगरचे तव्हांखे नसीहत कई वञे थी, तव्हांखे नसीहत थी रही आहे, तव्हांखे हक़ ॿुधायो थो वञे, अल्लाह जी तौहीद जो बयानु कयो पियो वञे, शिरक जो रद्द कयो पियो वञे, ऐं अल्लाह जी इताअत जे बारे में तव्हांजी रहनुमाई थी रही आहे। उन जे बावजूद बि तव्हां ईअं चओ था, तव्हां ॾाढा अजीब इंसान आहियो, त इन सभ जे बावजूद, नसीहत जे बावजूद बि तव्हांजो तर्ज़ अमल इहो आहे, तव्हांजो इहे ई ॻाल्हियूं आहिनि। बल अंतुम क़ौमुम मुस्रिफून, बल्कि हक़ीक़त इहा आहे तव्हां उहे माण्हू आहियो जेके हद खां वधण वारा आहियो। हद तव्हां टिपी चुका आहियो, अल्लाह जूं हदूं ओरांगे चुका आहियो। इहो मुकालमो रसूलनि जे विच में ऐं उन ॻोठ वारनि जे विच में थी रहियो आहे। त हिकिड़ो शख़्स आहे, वजा मिन अक़सल मदीनत रजुल यसआ, त शहर जे हिकु कुंड मंझां, हिकु छेड़े मंझां हिकिड़ो माण्हू अचे थो, यसआ, डोड़ंदो डोड़ंदो अचे थो। ही केरु माण्हू आहे? मुफ़सरीन हिन जो नालो हबीब नजार ज़िक्र कयो आहे त इहो रसूलनि ते ईमान आणे चुको हुयो। ग़रीब माण्हू हुयो, छो त जेको शहर जो विच हुजे थो त उते अमीर माण्हू रहनि था, ऐं हीउ जेको शहर जी हिकु कुंड मंझां हिकु परे मक़ाम खां अचे थो, इन जो मतिलबु त उहो हिकु ग़रीब माण्हू हो। ऐं हीअ ॻाल्हि इहो बि असांखे ॿुधाए थी त रसूलनि जी दावत जिन क़बूल कई आहे अक्सर ग़रीब तबिको आहे, मिसकीन तबिको आहे। जॾहिं त जेके अमीर आहिनि, जिन खे पंहिंजे माल जो गुरूर हुजे थो, तकबुर हुजे थो, उन्हनि रसूलनि जी दावत जो इनकार कयो आहे। त इहो नौजवान आहे, अचे थो, डोड़ंदो अचे थो। डोड़ंदो छो अचे थो? त जल्दी आऊं पहुचां, जल्दी रसूलनि जे मुतालिक़ पंहिंजो बयानु आहे उनखे ॾियां, पंहिंजी क़ौम खे नसीहत कयां। ईअं न थिए त इहे माण्हू ज़िद में अची करे रसूलनि खे को नुक़सानु ॾियनि। हीअ अचे थो त मूं ते ज़रूरी आहे त आऊं रसूलनि जी मदद कयां, ऐं उन्हनि सां हिकु आवाज़ थी बीहां, ऐं मुशरिकनि खे जेका दावत हू ॾेई रहिया आहिनि, आऊं बि उनजी ताईद कयां। त अहले हक़ जी इहा ज़िमेदारी आहे त हक़ जिते कमज़ोर थी रहियो आहे त हू हुनखे मज़बूत करण जे लाइ जेको हू ताउन करे सघनि था, उहो मुकमल नमूने सां कनि। जीअं हक़ खे अल्लाह ताला तव्हांजे करे इज़त ॾे। हक़ त यकीनन ग़ालिब थींदो, पर इहा असांजी ख़ुशकिस्मती हूंदी जो हक़ जी आवाज़ में असांजो आवाज़ बि मिलियल हुजे। त उहो शख़्स हिकु ॾूराहे किनारे खां आयो ऐं डोड़ी अची रहियो, काल चवणु लॻो, या क़ौम इत्तबिउल मुरसलीन, ए मुंहिंजी क़ौम वारो रसूलनि जी पैरवी कयो, रसूलनि जी पैरवी कयो। हीउ अल्लाह जो नेक बंदो आयो ऐं पंहिंजी ख़ैर ख़्वाही अदा कयईं, ऐं तेज़ी सां जल्दी डोड़ी डुकी पहुतो ऐं चवणु लॻो, ए मुंहिंजी क़ौम रसूलनि जी पैरवी कयो। रसूल जेके अल्लाह असां ॾांहुं मोकिलिया आहिनि, जेके असांजी ख़ैर ख़्वाही कनि था, इत्तबिउ, तव्हां पैरवी कयो, मल्ला यसअलुकुम अजरा, उन्हनि जी जेके तव्हां खां को उजूरो, को मुआवज़ो कोन था वठनि, वहुम मुहतदून, ऐं उहे हिदायत ते बि आहिनि। कहिड़ी बहितरीन ऐं सुहिणी ॻाल्हि अल्लाह जे हिन नेक बंदे कई त ॾिसो, अल्लाह ताला जे तरफ़ खां मोकिलियल ई रसूल आहिनि, तव्हां उन्हनि जी पैरवी कयो। इन्हनि जो मक़सदु दुनियादारी कोन्हे, तव्हां खां माल वठणु कोन्हे, तव्हांजे सरमाए ते हुकूमतुनि ते कब्ज़ो करणु कोन्हे, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त इहे हिदायत ते आहिनि, ख़ुदि हिदायत ते आहिनि। तव्हांखे बि हिदायत जे रस्ते ते आणणु चाहिनि था त तव्हां उन्हनि जी पैरवी कयो। वमालिय, ऐं छा आहे मूंखे, ला आबुदु, ऐं न इबादत कयां, न बंदगी कयां, अल्लज़ी फ़तरनी, उन ज़ात जी जंहिं मूंखे पैदा कयो आहे, व इलैहि तुरजऊन, ऐं उन्ही ॾांहुं ई तव्हां मोटाया वेंदा। ॾिसो, उहो पंहिंजी गुफ़्तगू ऐं पंहिंजी नसीहत जो सिलसिलो जारी करे थो, अल्लाह जो इहो नेक मानो, ऐं चवे थो त आऊं त उन जी इबादत कंदुसि,
जंहिं मूंखे पैदा कयो आहे, जंहिं पैदा कयो आहे उहो ई इबादत जो मुस्तहिक़ आहे, जेको असांजो ख़ालिक़ आहे, जेको असांजो मालिक आहे, जेको असांजो रब आहे, जेको असांजूं ज़रूरतूं पूरियूं करे थो, जंहिं हर मोड़ ते असांजी रहनुमाई कई, दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। व इलैहि तुरजऊन, ऐं अल्लाह ॾांहुं ई असांखे मोटी वञिणो आहे, असांखे वापसि अल्लाह ॾांहुं वञिणो आहे ऐं पंहिंजे अमलनि जो हिसाबु ॾियणो आहे। त उन जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजे उन रब जी इबादत कयूं जंहिं असांखे पैदा कयो आहे। जीअं असां ॼाणूं था त इंसाननि ऐं जिन्ननि जी पैदाइश जो मक़सदु बि अल्लाह ताला पंहिंजी इबादत ॿुधायो आहे। फरमाई वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, त मूं जिन्ननि ऐं माण्हुनि खे सिर्फ़ु पंहिंजी बंदगी ऐं पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे। त हीउ अल्लाह जो नेक बानो इहा ई ॻाल्हि करे थो त आउं उन जी बंदगी कंदुसि, ऐं उन जी इबादत कंदुसि जंहिं मूंखे पैदा कयो आहे। ऐं असां सभिनी खे जेके इबादत कंदा उहे बि, जेके इबादत न कंदा उहे बि, जेके तौहीद वारा हूंदा उहे बि, जेके मुशरिक हूंदा उहे बि, मुल्हिद नेक बद सभ जा सभु वापसि उन्हनि खे अल्लाह ॾांहुं वञिणो आहे। अतख़िज़ु मिन दूनिही आलिह, पंहिंजी गुफ़्तगू जो सिलसिलो वधीक हलाए थो ऐं दलाइल सां रसूलनि जे पैगाम खे अल्लाह जो नेक बानो अॻिते बयानु करे थो। अतख़िज़ु मिन दूनिही आलिह, चवणु लॻो छा आउं उन्हनि खे पंहिंजो माबूद ठाहियां अल्लाह खे छॾे करे? हालांकि उन्हनि जो मामिलो छा आहे, उहे केतिरा कमज़ोर आहिनि। इन युरिदिनिर रहमानु बिज़ुर्रिन, जेकॾहिं रहमान इरादो करे मूंखे कंहिं तकलीफ़ जो, रहमान इरादो करे अल्लाह जेको हक़ीक़ी रब आहे मूंखे को नुक़सान पहुचाइणु चाहे, को ॾुख पहुचाइणु चाहे, कंहिं तकलीफ़ में विझणु चाहे, ला तुग़नी अन्नी शफ़ाअतुहुम शैआ, त इन्हनि जी अल्लाह खां छॾे जिन खे तव्हां पूॼो था, जिन जी इबादत कयो था, अल्लाह मूंखे जेकॾहिं पकड़णु चाहे, कंहिं तकलीफ़ में रखणु चाहे, त इन्हनि जी शफ़ाअत मूंखे ज़रो बि फ़ाइदो कोन ॾींदी, हिकु ज़रे जे बराबरि बि इहे मूंखे कमु न ईंदा। वला युनकिज़ून, ऐं न ई मूंखे छॾाए सघंदा। केॾी बहितरीनु ॻाल्हि आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तौहीद, त अल्लाह ताला हर लिहाज़ सां मुकमल आहे, पूरो आहे। जॾहिं उन्हनि जे मुक़ाबले में ॿिया बातिल माबूद जिन खे माण्हू पूॼनि था, उन्हनि जो मामिलो छा आहे, उहे केतिरा कमज़ोर आहिनि। अल्लाह जेकॾहिं असांखे का तकलीफ़ ॾियणु चाहे, कंहिं मुसीबत में असांखे मुब्तला करे, त पोइ इहे सभ जा सभु मिली करे बि असांखे उन तकलीफ़ मां नथा कढी सघनि, ऐं न ई अल्लाह जे अज़ाब खां असांखे बचाए सघनि था। क़ुर मजीद ॿुधायो ज़अफ़ तालिब वल मतलूब, त जंहिंखां घुरियो पियो वञे उहो बि कमज़ोर आहे, ऐं जेको घुरंदड़ आहे उहो बि कमज़ोर आहे। ॿई केॾा कमज़ोर आहिनि, ॿई केॾा लाचार आहिनि। अल्लाह खे छॾे करे जेको सभिनी ताक़तुनि जो मालिक आहे, जो हर मुसीबत मां कढे थो, अल्लाह ताला जेकॾहिं कंहिं मुसीबत में रखे, इहे सभ जा सभु जेके बातिल शरीक आहिनि, माबूद आहिनि, इंसान खे नथा बचाए सघनि, उन तकलीफ़ मां नथा कढी सघनि, त पोइ कीअं थो थी सघे उन्हनि कमज़ोरनि खे, उन्हनि लाचारनि खे अल्लाह जे मुक़ाबले में उन्हनि जी इबादत कई वञे ऐं बंदगी कई वञे। इन्नी इज़ल लफ़ी ज़लाल मुबीन, चवणु लॻो जेकॾहिं मूं इएं कयो, सभु कुझु ॼाणंदे, इहा हक़ीक़त मालूम हूंदे, पोइ त आउं पधरी गुमराही में हूंदुसि। इन्नी आमनतु बिरब्बिकुम फस्मऊन, बेशक मूं ईमान आंदो पंहिंजे रब ते, पंहिंजे पालणहार ते, फस्मऊन, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो। छा जुरत आहे, अक़ीदे तौहीद जो वाज़िह ऐलान, ख़बर आहे, साम्हूं इनकार कंदड़ माण्हू आहिनि, रसूलनि जी दावत बि उन्हनि कूड़ी करे छॾी आहे, ऐं तकलीफ़ ॾियण लाइ रसूलनि खे तयारु आहिनि, उन्हनि खे रजम करण लाइ, पथर मारण लाइ, ऐं सख़्तु अज़ाब जूं धमकियूं बि ॾियनि पिया। पोइ बि ही कमज़ोर आहे, ज़ईफ़ आहे ऐं ग़रीब आहे, परे खां आयो आहे, पर पोइ बि अल्लाह जो पैगाम ॿुधाए थो, चए थो त ॿुधो, मुंहिंजो अक़ीदो इहो ई आहे, चङी तरह ॼाणी छॾियो पंहिंजे उन हक़ीक़ी रब ते, जंहिं मूंखे पैदा कयो आहे, जेको मूंखे तकलीफ़ुनि मां कढे थो, उन जे मुक़ाबले में का ताक़त कोन्हे जेका मूंखे उन खां बचाए सघे थी। तव्हां ॿुधो त मूं पंहिंजे उन रब ते ईमान आंदो। की लदुख़ुलिल जन्नह,
पोइ छा थियो? मुफ़स्सिरीन ज़िक्र कनि था त उन नौजवान खे उन्हनि माण्हुनि शहीद करे छॾियो, क़त्ल करे छॾियो। त अल्लाह ताला उन खां राज़ी हुयो ऐं अल्लाह ताला हुकुम ॾिनो उनखे की लदख़ुलिल जन्नह, उनखे चयो वियो त बेहिश्त में, जन्नत में दाख़िल थी वञ। अल्लाहु अकबर, जन्नत उनखे मिली वई आहे। ऐं पोइ बि ॾिसो, जेके हक़ जा दाई आहिनि, जेके हक़ ते माण्हुनि खे दावत ॾियनि था, उन्हनि जो किरदारु केॾो अज़ीम आहे। कॾहिं उहे बदिले वारो ज़हन नथा रखनि, कॾहिं हू कोन था चाहिनि त उन्हनि माण्हुनि जो बुरो थिए। अल्लाह जे नबी जी सुन्नत में बि असांखे इहा शइ मिले थी। ताइफ़ में जॾहिं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वियो, उन्हनि पथर हया हुया, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पूरो जिस्म रत सां लथपथ हुयो। पर पोइ बि जॾहिं फ़रिश्तो आयो, चवणु लॻो तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त आऊं अल्लाह जे हुकुम सां इन्हनि खे ॿिनि जबलनि में पीसे छॾियां, इहे माण्हू ख़तमु थी वञनि, तव्हां सां इहो मामिलो कयो अथनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आऊं नथो चाहियां इन्हनि खे अज़ाब मिले, मूंखे उमेद आहे इहे माण्हू न सही पर इन जूं ईंदड़ जेके नस्लूं हूंदियूं उहे ज़रूरु ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो पढ़ंदड़ हूंदियूं। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन दुआ जो असरु हुयो। 1 साल खां पोइ पूरे ताइफ़ जा माण्हू मुस्लमान थी विया। हाणे हीउ जन्नत में दाख़िल थी आहे। छा थो चवे? या लईत क़ौमी यअलमून, काश मुंहिंजी क़ौम वारनि खे ख़बर पए त अल्लाह मूंखे कहिड़ी इज़त ॾिनी आहे, केतिरो मक़ाम ॾिनो आहे। अल्लाह मूंखे नेमतुनि में रखियो आहे, बेहिश्त में रखियो आहे, जन्नत में रखियो आहे। जॾहिं इहा ॻाल्हि उनखे मालूम थींदी त उहे बि पंहिंजी इस्लाह कंदा, उहे बि तौहीद खे अपनाईंदा, रसूलनि जी दावत खे क़बूल कंदा। या लईत क़ौमी यअलमून, काश मुंहिंजी क़ौम खे इहो मालूम थी वञे त अल्लाह मूंसां कहिड़ो मामिलो कयो आहे, अल्लाह मूंखे कहिड़ी इज़त ॾिनी आहे। बिमा गफ़र ली रब्बी, त मुंहिंजे रब मूंखे माफ़ करे छॾियो आहे, मुंहिंजा गुनाह अल्लाह ताला मूंखे माफ़ करे छॾिया। वजअलनी मिनल मुकरमीन, ऐं अल्लाह ताला मूंखे इज़त वारनि मंझां करे छॾियो आहे। अल्लाह ताला मुंहिंजा गुनाह माफ़ कया पंहिंजी रहमत सां, पंहिंजे फज़ल सां, ऐं अल्लाह ताला मूंखे इज़त वारो मक़ाम अता फ़रमायो आहे ऐं इज़त वारनि माण्हुनि मंझां कयो आहे। वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बअदिही मिन जुंदिन मिनस समाए वमा कुन्ना मुंज़िलीन। अल्लाह ताला अॻियां फ़रमायो त असां उन जी क़ौम ते उन खां पोइ को आसमानी लश्कर कोन लाथो ऐं न ई असां आसमानी लश्कर खे लाहिण वारा आहियूं। छो त उन्हनि जी हलाकत त यकीनी हुई, उन क़ौम जी तबाही त यकीनी हुई, पर अल्लाह आसमान तां पंहिंजो को लश्कर कोन मोकिलियो। उन्हनि जो मामिलो एतिरो हक़ीर हुयो, एतिरो घटि हुयो अल्लाह जी निगाह में, जो अल्लाह हिकु हल्की रड़ सां अल्लाह ताला उन सभिनी खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो। आसमान मंझां को अज़ाब कोन मोकिलियो, फ़रिश्ता कोन मोकिलिया, पर हिकु रड़ सां उन्हनि जो ख़ात्मो थी वियो। इहो ॿुधायो त उन्हनि माण्हुनि जो मामिलो केतिरो किरियल हुयो अल्लाह ताला जी नज़रनि में। हसन बसरी रहमहुल्लाह जो कौल आहे, फ़रमाइनि था त अल्लाह वटि इहे माण्हू ज़लील हुया, तॾहिं अल्लाह ताला उन्हनि सां इहो मामिलो कयो। अल्लाह उनखे हिदायत कोन ॾिनी, उहे शिरक ऐं कुफ़र में मरी विया। फ़रमाई त जेकॾहिं उहे इज़त वारा हुजनि हा त अल्लाह उन्हनि खे बचाए वठे हा, अल्लाह ताला इताअत जे ज़रिए उन्हनि खे इज़त ॾे हा। त मुंहिंजा दोस्तो ऐं भाइरो, अल्लाह ताला वटि जेको मक़ाम आहे उहो इताअत में आहे, उहो रसूलनि जी इत्तिबा ऐं पैरवी में आहे, तौहीद में आहे। गुनाहनि में, शिरक में, बिदअतुनि में इंसान अल्लाह ताला वटि ज़लील थी वञे थो ऐं अल्लाह ताला हुनखे का इज़त नथो ॾिए ऐं को मक़ाम अल्लाह वटि उहो नथो रहे। लिहाज़ा इज़त जेकॾहिं चाहियो था त क़ुरानी तरीक़ो इहो आहे, अक़ीदा तौहीद खे अपनायो, रसूलनि जी इत्तिबा कयो, पैरवी कयो ऐं गुनाहनि खां पंहिंजो पाण खे बचायो। इन कानत इल्ला सईहतन वाहिदतन फ़इज़ा हुम ख़ामिदून। फ़रमाई त न हुई उहा पर हिकिड़ी रड़, अचानक उहे विसामंदड़ हुया। छा मतिलबु? मतिलबु इहो त हिकु रड़ आई। बाज़ मुफ़स्सिरीन ज़िक्र कयो आहे त जिब्रील अमीन, क़ुरान करीम में त ज़िक्र कोन्हे पर बाज़ तफ़सीरी रिवायतुनि मां इहो मालूम थिए थो त जिब्रील अमीन हिकु तेज़ आवाज़ कढियो, हिकु सख़्तु रड़ आई ऐं उन खां पोइ उहे माण्हू ईअं थी विया जीअं का बत्ती, का बाहि, को शोलो विसामी वञे थो, ईअं ई उन्हनि ते मौत अची वियो ऐं उहे तबाह ऐं बर्बादु थी विया। त इंसानु केॾो कमज़ोर आहे ऐं केॾो पंहिंजो पाण खे तकबुर ऐं घुमंड में रखे थो। अल्लाह जे मुक़ाबले में पंहिंजो पाण खे
पेश करे थो अना रब्बुकुमुल आला, जीअं फ़िरौन चयो त आऊं तव्हांजो सभ खां मथां रब आहियां। ऐं केतिरो कमज़ोर आहे, हिकु मामूली रड़ सां हुनजो ख़ात्मो थी वियो। असां ॾिसूं त इंसानु जॾहिं ताक़त में हुजे थो, सिहत में हुजे थो, तंदुरुस्ती में हुजे थो, गुनाह करे थो ऐं पंहिंजो पाण खे ईअं सम्झे थो ॼण त हुनखे को पकड़ण वारो ई कोन्हे। जेकॾहिं मामूली माण्हू खे ज़ुकाम थी वञे, बुख़ार अची वञे, मथे में सूरु पइजी वञे, का तकलीफ़ अची वञे, पोइ इंसान खे पंहिंजी वुक़ायत जो अंदाज़ो थींदो आहे त इंसानु केतिरो कमज़ोर आहे। त हीअ इंसान जेके बाग़ी हुया, जेके सरकश हुया, जिन रसूलनि जी दावत खे कूड़ो ॼातो ऐं कहिड़े नमूने सां अल्लाह ताला उन्हनि खे तबाह कयो, हिकु रड़ हुई जंहिंसां हू तबाह ऐं बर्बाद थी विया। या हसरतन अलल इबाद, अफ़सोस उन्हनि बानहनि ते, मा यातीहिम मिन रसूलिन, उन्हनि वटि जेको बि रसूल आयो थे, इल्ला कानू बिही यस्तहज़िऊन, उहे उन सां ठठोलियूं कंदा हुया, उन्हनि सां मश्करियूं कंदा हुया ऐं उन्हनि जो मज़ाक उॾारींदा हुया। अल्लाह ताला उन्हनि जी ख़राबी ज़िक्र कई, तबाह थियल क़ौम जी, त हुनजो छा तरीक़ो हूंदो हुयो? रसूलनि जी मज़ाक उॾारींदा हुया, उन ते ठठोलियूं कंदा हुया। अॼु बि ॾिसो कुझु माण्हू जेके उलमा आहिनि, जेके हक़ जा दाई आहिनि, उन्हनि सां उन्हनि जो कहिड़ो तर्ज़ अमल हुजे थो। अॼु बि उन ते मुख़्तलिफ़ नाला रखिया वञनि था ऐं माण्हुनि खां उन्हनि खे परे कयो वञे थो। इहो पुराणो तरीक़ो आहे जेको बातिल वारा अहले हक़ जे मुक़ाबले में इख़्तियार कंदा आहिनि, त हू मज़ाक उॾारींदा आहिनि ऐं ठठोलियूं कंदा आहिनि। अलम यरौ कमा अहलकना क़ब्लहुम मिनल क़ुरून अन्नहुम इलैहिम ला यरजिऊन, छा उहे नाहिनि ॾिसंदा त केतिरनि ई गुज़िरियल उम्मतुनि खे जेके उन्हनि खां पहिरीं हुयूं, उन्हनि खे असां तबाह करे छॾियो, उन्हनि खे असां बर्बादु करे छॾियो। अन्नहुम इलैहिम ला यरजिऊन, ऐं बेशक हाणे उहे उन्हनि ॾांहुं कोन मोटंदा। अल्लाह ताला उन्हनि खे तबाह करे छॾियो, अज़ाब में उहे मुब्तला थी विया। अॼु बि असां ॾिसूं कई आसार आहिनि गुज़िरियल क़ौमुनि जा असांखे मिलनि था ऐं उहे पैगाम इहो ॾियनि था त कीअं हुननि जेको पंहिंजी कुशादगी में अची, पंहिंजे माल ऐं मता में, पंहिंजी माशी तरक़ी में अची करे अल्लाह खे विसारियो, दीन खे विसारियो, अल्लाह जी इबादत कोन कई, अल्लाह सां गॾु शरीक ठहिराया, गुनाहनि में उहे ग़र्क़ हुया। कहिड़े नमूने अल्लाह उन्हनि खे तबाह ऐं बर्बादु करे छॾियो। अॼु उन्हनि जा निशान मौजूदु आहिनि जिन वञा असांखे ख़बर पए थी ऐं माण्हू चवनि था हीअ हेतिरा पुराणा हुया ऐं हिन ते को अज़ाब आयो हो ऐं हीअ क़ौम तबाह ऐं बर्बादु थी वई। व इन कुल्लुल लम्मा जमीउल लदैना मुहदरून, ऐं उहे सभु जा सभु असां ॾांहुं पेश पवंदा, सभु जा सभु अल्लाह वटि हाज़िर थींदा ऐं अल्लाह वटि पेश थींदा ऐं अल्लाह ताला उन्हनि जे अमलनि जे मुताबिक़ उन्हनि सां मामिलो कंदो। जेकॾहिं नेक हूंदा त अल्लाह उन्हनि खे नेकिन जो बदिलो ॾींदो, जेकॾहिं बुरा हूंदा, काफ़िर हूंदा, मुशरिक हूंदा त अल्लाह ताला उन्हनि जे लाइ जहन्नम ऐं अज़ाब तयारु कया आहिनि, पर सभु अल्लाह वटि ज़रूरु पेश पवंदा। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।